बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन व सल्लल्लाहु अला मुहम्मदिन व आलिहि तय्यबीन अत्ताहिरीन। अम्मा बाद, मोमिनीन कराम, नहजुल बलागा जे सिलसिले में गुफ्तगू हली रही है असांजी, ऐं उन सिलसिले जे नए लेक्चर सां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। गुज़िश्ता जेके 8 लेक्चर थिया उन में असां बयानु कयो, नहजुल बलागा जी हिकु मुख़्तसर तौरु कोशिशि कई तारुफ़ मोमिनीन जी ख़िदमत में पेश करे सघिजे। अवलन इन ॻाल्हि जो एतिराफ़ु ज़रूरी आहे त असां जेको बि गुफ्तगू कई आहे हर निशस्त में, त उन में मुकमल तरीक़े सां हर पहलू खे असां ज़िक्र न करे सघियासीं, छो जो पंहिंजी कम इल्मी खां अलावा इन जो अहम सबबु इहो आहे त वक़्त जे दामन में एतिरी गुंजाइश न हूंदी। तंहिंजे करे इहा ॻाल्हि ज़रूरी सम्झूं था अर्ज़ु कयां त केतिरियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं हुयूं जेके ज़िक्र करण जे क़ाबिल हुयूं ऐं वक़्त जे दामन में गुंजाइश न हुजण जे करे उहे रहिजी वियूं हर निशस्त में। इंशाअल्लाह इन उम्मीद सां, छो जो हीअ असांजो सिलसिलो आहे, इन जे करे शुरू कयो आहे त मोमिनीन जी ख़िदमत में हिकु तारुफ़ पेश करे हिकु तशवीक़ ॾियारी वञे मुआशिरे में। अॼु नहजुल बलागा बिल्कुलु ईअं मज़लूम आहे जीअं अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम जी शख़्सियत मज़लूम आहे। ज़रूरत आहे मर्द मैदान अॻिते वधनि, उलमाए कराम अचनि, कमु कनि इन ते, ख़ुसूसन सिंधी ज़बान में बिल्कुलु घटि कमु थियल आहे नहजुल बलागा ते। हे हिकु नंढड़ी कोशिशि आहे असांजी नहजुल बलागा खे मुआशिरे में हिकु राइज करण जे लाइ। उमेद था कयूं त ख़ुदा ने क़ुदूस इन खे क़बूल फ़रमाए ऐं वधि खां वधि उलमा ऐं दानिशवरीन हज़रात अॻिते अचनि ऐं कमु कनि इन मौज़ू ते, नहजुल बलागा ते। सभ खां पहिरीं अॼु जेको अर्ज़ु करणु घुरंदासीं, अॼु खां वठी असांजो मौज़ू गुफ़्तगू जेको हूंदो उहो नहजुल बलागा ते जेके एतिराज़ात कया विया आहिनि उन जे सिलसिले में अॼु खां गुफ़्तगू असां शुरू करे रहिया आहियूं। अॼु निशस्त खां त ॾिसो, असां अर्ज़ु कयो त गुज़िश्ता केतिरनि निशस्तनि में ऐं काफ़ी जॻहनि ते अर्ज़ु कयो त सैयद रज़ी अलैहिर्रहमा 400 हिजरी में नहजुल बलागा खे जी तालीफ़ खे मुकमिल कयो ऐं 17 साल लॻा, यानी 383 खां वठी 400 हिजरी ताईं सैयद रज़ी तहक़ीक़ कंदा रहिया, मुख़्तलिफ़ किताबनि मां मुराजो कंदा रहिया ऐं 17 साल जी तहक़ीक़ खां पोइ सैयद रज़ी नहजुल बलागा जे नाले इन किताब खे, मौला जे कलाम जे मजमूए खे तालीफ़ कयो। अगरि सैयद रज़ी चाहे हा त तमामु किताबनि जे मसादिर खे बयानु करे हा, सनदनि खे बयानु करे हा, मनाबे खे बयानु करे हा, करे सघे पियो, मदारिक खे बयानु करे हा, करे सघनि पिया। लेकिन सैयद रज़ी जो मतमए नज़र में इहो ख़ासि नज़र इन ते बलागत वारे पहलू ते ई, ऐं मुमकिन आहे शायदि सैयद रज़ी इहो सोचींदा हुजनि त सैयद रज़ी जे ज़हन में इहा ॻाल्हि न हुजे, को अॻिते अहिड़ो ज़मानो बि ईंदो जो माण्हू एतिराज़ु करणु शुरू कंदा नहजुल बलागा जे मसादिर जे बारे में ऐं असानी जे बारे में त इहो मौला जो कलाम न आहे। तंहिंजे करे सैयद रज़ी असानी जो ज़िक्र न कयो, वरना सैयद रज़ी जे ज़माने में जेको सैयद रज़ी जो मदरसो आहे दारुल इल्म जे नाले सां क़ाइमु कयो सैयद रज़ी, उन में 80,000 तक़रीबन किताब मौजूदु हुया। उनखां अलावा साॻे शहर बगदाद में हिकु ॿी लाइब्रेरी हुई बैतुल हिकमत जे नाले सां, उन में हज़ारें किताब मौजूदु हुया। यानी सैयद रज़ी जे लाइ बिल्कुलु आसान हुयो त इन मनाबे मदारिक मसादिर खे ज़िक्र करे हा, लेकिन सैयद रज़ी पाण यानी इन्हनि खे ज़िक्र न कयो ऐं तर्क करे छॾियो। ऐं काश सैयद रज़ी ज़िक्र करे छॾे हा त अॼु उन्हनि खे एतिराज़ु करण जो मौक़ो न मिले हा मुख़ालिफ़िन खे। सभ खां पहिरीं जंहिं एतिराज़ु कयो आहे नहजुल बलागा ते, त 400 हिजरी जनम में तालीफ़ मुकमल थी आहे नहजुल बलागा जी, त सभ खां पहिरीं इब्न खल्लकान जे नाले सां अहले सुन्नत सां जो तालुक़ु आहे, उहो अचे थो ऐं पंहिंजे किताब वफ़ियातुल आयान में जिल्द नंबर 3 सिफ़ा नंबर 313 उन में सभ खां पहिरीं नहजुल बलागा में शुकूक ऐं शुबहात जो बुनियादु विझण वारो इहो शख़्स आहे इब्न खल्लकान जे इब्तिदा कई आहे। ऐं उनजी इबारत मां नक़ल कयां थो, नस्य इबारत जेका बि ऐं हुन पंहिंजे किताब में ज़िक्र कयो आहे, जॾहिं सैयद मुर्तज़ा जी ज़िंदगी खे बयानु करे थो तर्जमतुल सैयद मुर्तज़ा में, त चए थो त क़द इख़्तलफ़ अन्नास फ़ी किताब नहजुल बलागा, माण्हुनि जो इख़्तिलाफ़ आहे नहजुल बलागा अल मजमू मिन कलाम अली इब्न अबी तालिब रज़ियल्लाहु अन्हु। अली इब्न अबी तालिब जो कलाम नहजुल बलागा में माण्हुनि इख़्तिलाफ़ कयो आहे त हल हुआ जमअहू, छा इन किताब खे सैयद मुर्तज़ा जमा कयो आहे, अम जमो अख़ी है रिज़ा अर रज़ी, या उन खे किताब खे सैयद मुर्तज़ा जे भाउ सैयद रज़ी जमा कयो आहे। वक़द क़ील अन्नहु लैसा मिन कलाम अलीइन, कुझु माण्हुनि चयो इहो आहे त इहो अली इब्न अबी तालिब जो कलाम न आहे, व इन्नमा अल्लज़ी जमअहू व नसबहू इलैहि हुव अल्लज़ी वज़अहू,
बल्कि जंहिं हिन किताब खे जमा कयो ऐं निस्बत ॾिनी अली इब्न अबी तालिब ना, ख़ुदि उन जो वज़े थियल ठाहियल आहे इहो किताब, यानी अली इब्न अबी तालिब जा खुतबा न आहिनि। इहे फ़क़ति जंहिं किताब खे चाहे सैयद मुर्तज़ा हुजे चाहे सैयद रज़ी हुजनि, जिन्हनि बि इन किताब खे जमा कयो ख़ुतबनि खे ख़ुदि उन्हनि जा ठहियल आहिनि, निस्बत उन्हनि अली इब्न अबी तालिब ॾानियूं। उनखां पोइ मुख़्तलिफ़ मुअतरिज़ीन आया जिन एतिराज़ करणु शुरू कया। पहिरां बुनियाद इब्न खल्लकान विधो, उनखां पोइ जिन एतिराज़ कयो सलाहुद्दीन सफ़दी पंहिंजे किताब अलवाफ़ी बिल वफ़ियात में इन साॻे एतिराज़ खे थोरनि लम्सनि जी चेंजिंग सां ज़िक्र कयो। अफ़ीदुन अल याफ़ई पंहिंजे किताब मिरतुल जनान जी जिल्द नंबर 3 सफ़ा नंबर 50 में इन एतिराज़ खे ज़िक्र कयो। इब्न अम्माद हम्बली पंहिंजे शज़रात ज़हफ़ी अख़बार मन ज़हब जी 3 नंबर जिल्द में ज़िक्र कयो। शमसुद्दीन ज़हबी पंहिंजे किताब मीज़ानुल एतदाल में जिल्द नंबर 3 सफ़ा नंबर 24 में इन एतिराज़ खे ज़िक्र कयो ऐं चए थो त उहो शमसुद्दीन ज़हबी चवनि था त वह हुआ यानी शरीफ़ मुर्तज़ा जे बारे में चवनि था, सैयद मुर्तज़ा जे बारे में अल मुत्तहम बे वज़े किताब नहजुल बलागा, इन जे बारे में चयो आहे त सैयद मुर्तज़ा पाण ठाहियो आहे किताब नहजुल बलागा खे। लहू मुशारका क़विया फ़िल उलूम व मन ताला किताब नहजुल बलागा जज़मा बे अन्नहु मक़ज़ूबुन अला अमीरुल मोमिनीन अली रज़ी अल्लाह अन्हु। जेको बि इन किताब खे ॾिसंदो उनखे यकीन थी वेंदो त इहो मन घड़त निस्बत ॾिनल अली इब्न अबी तालिब अली इब्न अबी तालिब जो किताब न आहे। गुफ़्तगू असांजी इंशाअल्लाह जारी रहंदी, केतिरा कहिड़ा एतिराज़ात थिया आहिनि इन्हनि ऐं इबारत खे बयानु करे ऐं जवाबात खे इंशाअल्लाह बयानु कंदासीं अॻे नशिस्तनि में। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।